Subscribe now and press the bell icon. Never miss an update. खानपुर तालके जे नापरकोट थाणे जी हद ॻोठ खमीसो खान मिराणी में गुज़िरियल राति देर सां नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते मच्छी जे तलाउ ते सुतल 4 ॼणनि रब नवाज़ मिराणी, इमरान मिराणी, इक़बाल मिराणी ऐं सनाउल्ला मिराणी खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया। हथियारबंदनि कुझु पंध हलण बैदि हिकु ॼणे रब नवाज़ मिराणी खे रसनि सां ॿधी छॾे बाक़ी 3 ॼणनि खे अगवा करे खणी विया। इन सिलसिले में नापरकोट पुलिस 3 ॼणनि जे अगवा जी तस्दीक कंदे ॿुधायो त हथियारबंदनि मच्छी जे तलाउ ते सुतल 3 ॼणनि खे अगवा करे खणी विया आहिनि, जंहिंजा पेरा गड़ी तेगे जे कचे में लॻा आहिनि। धाड़नि जे चंबे मां आज़ादु थियल रब नवाज़ मिराणी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां 4 ॼणा मच्छी जे तलाउ ते सुतल हुयासीं। ओचितो 6 हथियारबंदनि असांखे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए अगवा करे खणी विया। कचे में मुंहुं खे रसनि सां ॿधी छॾी बाक़ी असांजे 3 ॼणनि खे अगवा करे खणी विया आहिनि। होॾां मगविन जे वारसनि खमीसो मिराणी, अरबेलो मिराणी, गफ़ार मिराणी ऐं भरपासे जे चङे मुड़ुसनि ग़ुलाम हुसैन पौड़, ग़ुलाम नबी पौड़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त शिकारपुर पुलिस जी नाअहली सबबि इलाइक़े में बदमनी चोट चढ़ी वई आहे। असांजा बचा घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि। हथियारबंद ॾोहारी सरेआम हथियारनि जे ज़ोर ते असांजे माण्हुनि खे अगवा करे खणी विया आहिनि। असां थॾे ते पुलिस खे इतलाह ॾिनोसीं। पुलिस असां सां गॾु पेरा खयां जेके गड़ी तेके जे कचे ॾांहुं वञी रहिया। SHO नापरकोट रस्ते सां वापसि आयो, असांखे जवाबु ॾिनो त अॻिते असां नथा वञी सघूं।